الحمد لله نحمده ونستعينه ونستغفره ونؤمن به ونتوكل عليه ونعوذ بالله من شرور أنفسنا ومن سيئات أعمالنا من يهده الله فلا مضل له ومن يضلل فلا هادي له ونشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له ونشهد أن محمدًا عبده ورسوله أما بعد أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم ما زاغ البصر وما طغى لقد رأى من آيات ربه الكبرى صدق الله مولانا العلي العظيم إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما اللهم صل على سيدنا ومولانا حبيبنا محمد وآله وأصحابه أجمعين उलमा किराम सदात इज़ाम मुअज़्ज़िज़ीन शहर मुझा प्यारा दोस्तों भाइयों अल्लाह जा शुक्राना एक अल्लाह जे कामिल अकमल वली जे पिड़ में मदीने वाले मीर जे मीलाद वाली सोहनी महफिल में रब असां के हाज़री नसीब कई रबीउल अव्वल जी माशाअल्लाह 24 जी रात सुनन हर रात हर ॾींहुं मीलाद मल्हाईंदे गुज़ारे मदीने वाले साईं जी ज़ात जो शान मान मर्तबो मकाम इज्जत मोजज़ा मुस्तफ़ा करीम जा तमाम मुख्तलिफ अंदाज में सोने नबी जा शान ॿुधंदा रहिया अॼोकी हिन महफ़िल में मां तव्हांजे साम्हूं मदीने वाले साईं जी सिर्फ़ हिकिड़ी खूबी जो ज़िक्र कंदुसि इन जे लाइ मां तव्हांजो मुकम्मल तवज्जो चाहींदुसि ध्यान मूंॾे हुजे तवज्जो मूंॾे हुजे दिल हाज़िर हुजे गौर ऐं फ़िक्र सां ॿुधंदो त ॿुधण वारे खे बि मज़ो ॿुधाइण वारे खे बि मज़ो मदीने वाले साईं जा मोजज़ा लातादा खूबियूं खसलतूं जमाल कमाल बेहिसाब उन्हें लातादाद खूबियुनि मां मदीने वाले साईं जी हिक खूबी मुस्तफ़ा जी निगाह उन्वान है मुझो निगाहे मुस्तफ़ा मदीने वाले मीर जी निगाह यकीन जानो तो कायनात के अंदर करोड़े अरबे इंसान आहिनि आया विया अखियुनि वारा इंसान भी आहिनि अखियूं
कंहिंखे उहो पावर, उहा कुवत, उहा कुदरत रब न ॾिनी जेका ॾिसण वारो पावर मदीने वारे सां। देखने के लिए तो हम भी देखते हैं, मतनी के लोग देख रहे हैं, लेकिन तुम्हारा देखना और है, मेरे नबी का देखना और। हम जब देखते हैं ये आंखों को अल्लाह ताला ने देखने का आला, देखने का औजार बनाया है। ये आंखें देखने के लिए अल्लाह ताला ने बड़ी करम नवाजी की है कि हमें आंखों की नेमत से नवाजा है। लेकिन हम जब देखते हैं तो हम रोशनी के मोहताज हैं। बगैर रोशनी के हम देख नहीं सकते। अगर खुदा न खास्ता बिजली ना हो, सूरज और चांद न हो, तो आंखें तो हैं लेकिन दिखाई कुछ नहीं देती, क्योंकि हमारी आंखें, हमारा देखना रोशनी का मोहताज है। और साइंसदानों ने बड़ी कोशिश की, उन्होंने एक नाइट विजन, एक आला इजाद किया है। नाइट विजन हिकिड़ो औजार इजाद कयो आहे, इंफ्रारेड कैमरा ठाही आहे, जेका रात जे ऊंदाही में भी ईअं ॾिसंदी आहे जे माण्हू रोशनी ॾिसंदा आहिनि। इहा साइंसदान कैमरा ठाही आहे जेका ऊंदे में भी ॾिसंदी आहे। ई जेके फौजी मोहम्मद ते निकिरंदा आहिनि, रात जे वक़्त में निकिरंदा आहिनि, अंधारनि में निकिरंदा आहिनि, उहे इंफ्रारेड कैमरा पाण सां खणी निकिरंदा आहिनि, ऊंदाही में भी ॾिसंदा वेंदा आहिनि। ही जेके अखियूं आहिनि इहे मोहताज आहिनि रोशनी। ऐं असां जूं ही अखियूं जेके जन सां असां ॾिसूं था, इन जे लाइ ज़रूरी आहे त साम्हूं का रुकावट न हुजे त असां अखियूं ॾिसंदी। अगरि साम्हूं दीवार अची वञे, कपिड़ो अची वञे, कनात अची वञे, सिज चिमके थो, चक्र चोरी जी रात जो चिमके थो, पर ककर अची वञनि, असांजी अख ककर ॾिसंदी, चंड न ॾिसी सघंदी। असांजी अख ककर छोड़ ॾिसंदी, सिज जहिड़ो हेॾो वॾो चिमकंदड़ रोशन चराग असांजे अख खे नज़र न ईंदो, छो त अख रुकावट खां पोइ परते ॾिसी न सघंदी आहे। इहा असांजी अख आहे। तव्हां सम्झी या न सम्झी? पर साइंसदान हिकिड़ो टेलीस्कोप हिकिड़ो औजार ठाहियो आहे जेको हज़ारे लाइट ईयर्स, हज़ारे किरोड़े किलोमीटर कहकशान में परते जेके सितारा ऐं सयारा हलनि था, उन टेलीस्कोप जे ज़रिए, उन मिशन जे ज़रिए उहे सितारा ऐं सयारा साइंसदान ॾिसनि। तव्हां ॻाल्हि सम्झी मुंहिंजी? असांजी अख जेका आहे, असांजे मथे वारियूं अखियूं, अॻियां छोड़ अचे मथे नज़र न ईंदी, पर टेलीस्कोप जे ज़रिए किरोड़े किलोमीटर परे उन मिशन जे ज़रिए सितारा सयारा हिल में नज़र अची वञनि था। पर अख इंसान जी जेका आहे उनजी नज़र महदूद आहे। ऐं असांजी ही चमड़ी आहे, इन चमड़ी जी रुकावट में अंदर छा आहे नज़र न ईंदो, पर साइंसदाननि एक्सरे ठाही आहे। एक्सरे, उहा एक्सरे अंदर चमड़े मथां गोश्त मां, पोश्त मां, हॾनि मां अंदर उनजा रेज़ घिड़ी अंदर पथरी आहे न,
दीद पहुंची सके थी मानू जे दिल में चाहे ज़हन में चाहे सोच में चाहे फिक्र में चाहे नजर न तो अचे छा तो सोचे हे फकीर छा तो सोचे वेठो साईं साहब हबीबुल्लाह हाले छा तो सोचे वेठो मुझे खबर कोने मुझी हिनजे दिमाग ताईं अंदर रसाई कोने मूं वटि उहा सलाहियत कोने जो मां हिनजे दिमाग खे पढ़ी सघां हिनजे दिल खे पढ़ी सघां हिनजे ज़हन खे पढ़ी सघां मूं वटि इहो औज़ार न आहे पर साइंसदाननि हिकिड़ो औज़ार ठाहियो आहे जंहिंखे EEG हिकिड़ी आहे ECG न EEG मानू के उन्हें EEG में सुमारे और मिशन में तो चालू कंदा तो उनके दिमाग में छा तो वहे पियो उन्हें स्क्रीन ते ॿुधो स्क्रीन ते लिखजी वेंदो हिन माण्हू जी ज़हन में हीअ सोचा ही फिक्र आहे न चोरी कई आहे या न कई आहे धाड़ेल आहे या न आहे EEG जे ज़रिए मशीन जे ज़रिए साइंसदान ॾिसी सघनि था ऐं दिमाग में छा थो वहे वापरे उन मिशन जे ज़रिए हिकिड़े साइंसी औज़ार जे ज़रिए माण्हू जे दिमाग ताईं रसाई दिल ताईं रसाई पहुची सघे थी साइंसी औज़ार जे ज़रिए पर इंसानी दिमाग में उहा सलाहियत कोन्हे इंसानी अख में उहा सलाहियत कोन्हे जेका अंदर ॾिसी सघे पर मशीनरियुनि में इहे शयूं ईजाद थियूं आहिनि अञा अॻिते हली ख़ुदा ॼाणे कहिड़ियूं कहिड़ियूं मशीनूं ईजाद थींदियूं पर इहे इंसानी ईजाद बि महदूद पैमाने ते उन जो इल्म उन जी रसाई इन मिशनुनि जी जेका रसाई आहे लिमिट आहे महदूद आहे पर हाणे अचो मुझे मदीने वारो असांजो जेको अक़ीदो आहे न सुन्नियुनि जो त हुज़ूर जहिड़ो केरु न आहे हुज़ूर वांगुर केरु न आहे काइनात में मुंहिंजे मुस्तफ़ा जहिड़ो न आयो न ईंदो न थियो न थींदो मुल्ले जे अक़ीदे में ऐं असां सुन्नियुनि जे अक़ीदे में फ़र्क़ु कहिड़ो मुल्लो चवंदो आहे त नबी असां वांगुरु असां जहिड़ो आहे बाबा जहिड़ो हू बशर इन्नमा अना बशर मिस्लुकुम मां तव्हांजे मिसल बशर आहियां जहिड़ा तव्हां माण्हू तहिड़ो मदीने वारो साईं माण्हू इहा मुल्ले जो अक़ीदो आहे पर क़ुर ऐं हदीस जेको अक़ीदो सेखारियो आहे उन मुताबिक़ मुंहिंजो मुस्तफ़ा तो जहिड़ो न आहे मूं जहिड़ो न आहे नबियनि जहिड़ो न आहे काइनात में को बि आकिल आलिम दाना साइंसदान फिलोसोफर एड़ो कोने जेड़ो मोहम्मद अमीर जो हक सुभान अल्लाह पूरी कायनात में मां गाल कलुस मदीने वाले साईं जे ॾिसण जी सारी कायनात में हत्ता के अंबिया किराम औलिया निज़ाम अल्लाह जा बरगुज़ीदा बाना पर कायनात ते इंसानियत के अंदर कंहिंखे उहो पावर कंहिंखे उहा कुवत ॾिसण वारी दीद वारी निगाह वारी उहा कुवत न कंहिंखे मिली आहे न मिली सघंदी जेका मुहम्मदुर रसूलुल्लाह थोड़ो ये तड़े खड़े बयान करे वञा पोइ वरी चवंदो त हर ॻाल्हि ते मां दलील ॾींदुसि जेके हाणे मां जुमला बयान थो कयां तव्हांजे साम्हूं हर जुमले ते क़ुर मां हदीस क़ुर मां ई हदीस मां दलील हर जुमलो मुंहिंजो ठाहियल जुमलो न आहे हदीस जो तर्जुमो ॿुधंदव दिल हाज़िर आहे मदीने वारे साईं जी निगाह खे अल्लाह पंहिंजे दीद पंहिंजे ॾिसण जे पावर जो
मज़हर बनायो अख मुस्तफा जी हुई पावर अल्लाह जी ज़ात अख मदीने वाले साईं जी हुई ॾिसण वारो कमाल कुवत कुदरत मुझे खालिक मुझे मालिक मुझे रब जी ज़ात जी हुई इन जे करे हुजूर जे निगाह में रहमत हुई हुजूर जे निगाह में बरकत हुई हुजूर जे अॻियां ॾिसंदा हुआ तीअं पुठियां ॾिसंदा हुआ चओ जीअं अॻियां ॾिसंदा हुआ तीअं पुठियां ॾिसंदा हुआ जीअं वेझे ॾिसंदा हुआ तीअं परे ॾिसंदा हुआ हदीस जो तर्जुमो मदीने वारा साईं जीअं ज़ाहिर ॾिसंदा हुआ तीअं बातिन ॾिसंदा हुआ जीअं जिन्ननि खे ॾिसंदा हुआ इएं मलाइकनि खे ॾिसंदा हुआ जन अखियुनि सां इंसाननि खे ॾिसंदा हुआ उन अखियुनि सां ख़ुदि ख़ालिक जी ज़ात जा जलवा ॾिसंदा हुआ जन अखियुनि सां अबू बकर खे ॾिठूं उन अखियुनि सां जिब्राईल खे ॾिठूं उन अखियुनि सां जन सां उमर फारूक खे ॾिठूं उन ई अखियुनि सां मीकाईल खे ॾिठूं इसराफील खे ॾिठूं इज़राईल खे ॾिठूं मलौल आला जे फरिश्तनि खे ॾिठूं जन अखियुनि सां दुनिया में मदीने जा बाग ॾिठूं मदीने में वेही जन्नत जा बाग सोना हबीब निमाज़ पे पढ़ाएंगे निमाज़ पढ़ाएंगे तब खुद के बजा निमाज़ पढ़ाएंगे तब खुद के बजा वरी ही हाथ मथे लंबो क्यों जे खासे पकड़ पिया वरी हाथ मुबारक हेठ के निमाज़ पूरी क्यों सहाबा जो मुश्ताक नजरूं मोहम्मद मीर के चेहरे या रसूल अल्लाह ही जे को तवा अमल कयो ई आगे तक कोन ॾिठो सी साईं फरमायो त हींअर जेॾी महिल निमाज़ पे पढ़ायम जन्नत मुंहिंजे निगाहुनि जे साम्हूं हुई बेहिश्त पंहिंजे अखियुनि सां ॾिसां पियो जन्नत में अंगूरनि जा झुगा लड़कनि पिया हे जीअं त बतियूं लड़कनि जी साईं फरमाया हथ ॾिघो कयो ते अंगूरनि जो झुगो पकड़िया जे हिकिड़ो झुगो पकड़े हिते मदीने में रखा क़यामत ताईं मुंहिंजी सॼी उम्मत खाए पर हिकिड़ो झुगो अंगूरनि जो कोन मदीने जी सरज़मीन ते नज़र जन्नत ते जन्नत जे बागनि ते रुगे नजर न पर हथ जी रसाई भी जन्नत में समझो मुझो हथ 1.5 फुट होंगे ऐसी रसाई बस वो आशे पकड़े से ना मुझे ऐसी मुझे हथ जी रसाई होती पर वाह मदीने वाला तुझे हथ जी रसाई और जे मुझो नबी कहते नजर करे ना तो उन्हें जे हथ जी रसाई भले किथे दी पहुंचे से रोज़े धनी रहमतुल्लाह जुम्मे के दी तकरीर पिया कने तकरीर कंदे फरमायो त असां जो मुरीद जिथे बुधे असां का परे न सुभान अल्लाह हिकड़ो मुरीद वेठो जे कच्छ भुजे जो रण कच्छ पंडिया दिल में सोची कि साईं जन वेठा ने किंगरी शरीफ मां वेठो आया कच्छ भुजे में साईं फरमायो त असां का परे न आहे असां जे हथ जी वस्ती रसाई आहे बुजुर्ग उन्हें मुरीद के किसी मुर्गी जवा कच्छ ही हाथ सा वना आगते सुभान अल्लाह एकड़ो मुरीद पियो चेपी से रोज़े धणी वटे मिलण जे ला रस्ते में थे को सोन जो सेवर पियो जे खणा न खणा शरीयत में खण जायज़ आहे न वना जो साईं जन वटे मसलो पुछण जे इजाजत मिली त खणदुस न त कोन खणदुस पर पियो हो त पियो खणी विंदो छेड़ो हो माल जो सुकल वो ॾेई ठकी ॿियो त केर न खणे छेड़े में ढके ऐं
दरगाह शरीफ दे पहुतो साईं हिकिड़ो शरीयत जो मसलो ॿुधायो साईं फरमाए पुट कहिड़ो चइजे रस्ते में का शइ ॾिसजे त खणिजे या न खणिजे शरीयत जो मसलो साईं फरमाए बा खणिजे त न पर छेणे जे हेठों न निकिरे सुभान अल्लाह मदीने वाले साईं जन्नत जा बाग ॾिठा जहन्नम जा अज़ाब ॾिठा उम्मत जा अमल ॾिठा मुस्तफ़ा जे दीद जी रसाई संदन निगाह सां नज़र कयूं निभागा सभागा थी नज़र कयूं निदोरा सदोरा थी नज़र कयूं सुन्या शाहूकार थी नज़र कयूं गुलाम आज़ाद थी विया नज़र कयूं बीमारन के शिफा मिली वई नज़र कयूं गमज़दन जा गम लाए खुशहाल थी विया नज़र कयूं त सख्त दिल नरम दिल थी पिया नज़र कयूं त यतीमन खे बादशाह बणाए छॾियो नज़र कयूं त सुन्यन खे कंगाल माला माल थी विया मुस्तफ़ा नज़र कई त फानी बाकी थी विया हुजूर जी नज़र पई त गुनहगार बख़्शिजी विया हुजूर जी नज़र पई त नादान दाना थी विया गाफिल ज़ाकिर थी विया काफ़र मुसलमान थी विया हुजूर जी नज़र सां अंधेरा उजालनि में बदिलजी विया जाहिल आलिम थी विया मुस्तफ़ा जे नज़र पवंदी वई मुनाफ़िक मुख़लिस थी विया बेवसफ़ा हौसला बणिजी विया हुजूर जी निगाह थींदी वई मुसाफ़िर महफूज़ थी विया हुजूर जी निगाह थींदी वई त जाहिल आलिम थी विया अणपढ़िया मुफ़स्सिर मुहद्दिस थी विया मदीने वारे जी नज़र पई त रूह रोशन करे छॾियो दिलियूं मुनव्वर करे छॾियो अंधन ते नज़र कयूं त अखियूं रोशन करे छॾियो मंडन ते नज़र कयूं त मंडाइप ख़त्म करे छॾियो बीमारन अपाहजन माज़ूरन ते नज़र कयूं त उसर बीमारियूं ख़त्म थी वियूं छाक चङा भला थी हलण घुमण वारा बणिजी जीअं ज़मीन वारनि खे पिया ॾिसनि तीअं आसमान वारनि खे पिया ॾिसनि जीअं जिन्ननि खे पिया ॾिसनि तीअं ग़ैबी मख़लूक़ खे पिया ॾिसनि साईं फरमायो त हिकिड़ी कारी 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 शइ हीअं लंघी मूं पुछो ही छा आहे ही छा पई वञे या रसूल अल्लाह या मदीने जी वबा जी बीमारी आहे तव्हां जेका दुआ घुरी न मदीने में क़यामत ताईं वबा नहीं कोरोना आई मुल्क सॼे में मुंहिंजा दोस्तो माण्हू हुआ पर मदीने शरीफ खे अल्लाह जीअं मदीने वारा साईं ज़मीन जे मथे वारनि खे ॾिसनि हलण वारनि खे तीअं ज़मीन में अंदर जेके पूरियल कपड़नि वारा उन्हनि खे ॾिसनि जीअं ज़मीन ते हलण वारनि खे ॾिसनि तीअं अमड़ियुनि जे पेट में पुटु आहे या न्याणी आहे निभागो आहे या सभागो आहे इहो मदीने वारो मदीने वारे जे दीद जो पावर सुभान अल्लाह मक्के जा मुशरिक साईं जन जेॾी महिल ऐलान कयो त मां मेराज माणे आयो आहियां मेराज करे आयो आहियां मक्के वारनि चयो असांखे ख़बर आहे त तूं मक्के मज़ा निकितो न आहीं तूं शमूक शाम न वियो आहीं हाणे जे वाकई तो मेराज कयो आहे इहो राति जो सफ़र कयो आहे असांखे ॿुधाए त मस्जिद अक्सा जा दर घणा आहिनि अॼु तव्हां फज़लाबाद जलसे में आया आहियो राति जलसे में वेठा आहियो जलसो तव्हां ॾिठो सुभाणे केरु पुछेव त गफ़ारी मस्जिद जे दर घणा हुया ॿुधाए सघंदव जी केरु तव्हांखां पुछे मां जलसे में गफ़ारी मस्जिद में हाज़िर वियो अब इन मस्जिद के खिड़कियूं घणियूं हुयूं छपा घणा हुया बतियूं घणियूं हुयूं सर्च लाइटूं घणियूं घणियूं हुयूं स्टेज ते केरु वेठा यादि
मुशरिक पे पूछन तो जे तवा मेरा जो माने आया हो तो मस्जिद अक्सा के दर घणा ने साईं फरमाते ही मस्जिद अक्सा मुझे अखन जे अग्या ओ पूछता वजन साईं जवाब दीदा वजन ओ भरदा हेतरा दरवाजा ओ लहदा हेतरा दरवाजा खिड़कियों हेतरियों थप्पा हेतरा बैठो मदीने वालों साईं मक्के में मुल्क शाम के ही बैठो आए मदीने वाले जो पावर आए मुस्तफा जे दीद जो कमाल एकड़ो शख्स नालो तसफाइल बिन हुज्जत घर में निकतो जे तो वञा तो मदीने वाले से मिलण साईं फरमायो मानी ठायो वाइल अचे तो जेरा मानी ठायो वो घर में हजो विच में मुफासलो वाह मुस्तफा तुझी दीद न को मोबाइल हुई न को टेलीफोन हुई समझो ना ना समझो हाँ मुझे मदीने वाले जी दीद कैसी थी निकाह कैसी थी पे कम करे जे कदे को अजब मदीने वने न सोने नबी वने चवे अस्सलातु वस्सलाम अलैका या रसूल अल्लाह हुजूर उनके दिसन उनके बुद्धन उनके सुञाणन त हिन जो नालो फलाणो हिन जो पीउ फलाणो हिन जो ॻोठ फलाणो शहर फलाणो पर जेकॾहिं मातली में वेही पंहिंजे घर जे कुंड में वेही चवी अस्सलातु वस्सलाम अलैका या रसूल अल्लाह हुजूर तोखे ॾिसन बि तुंहिंजा आवाज़ ॿुधन बि तोखे जी जो जवाब सुभान अल्लाह छा कमाल आहे मदीने वारे साईं जे दीद जो हिकिड़ो दलील ॿुधायां जी हिकिड़ो दलील तव्हां चवंदो कीअं हदीस पाक आहे ही रिवायत आहे मुअज्जम कबीर में इमाम तबरानी रिवायत आंदी आहे ऐं इहा रिवायत खसाइसुल कुबरा मवाहिबुल लुदनिया शरह ज़ुरकानी इन्हनि सभिनी रिवायत आंदी हज़रत अब्दुल्लाह बिन उमर रज़ी अल्लाह तआला अन्हु जो रिवायत करे इन्नल्लाह अज़्ज़ व जल्ल कद रफ़अ लिय दुनिया अल्लाह ताला सची दुनिया खणी मुझे अॻियां हीअं रखी आहे सची दुनिया मुझे अॻियां हीअं रखी आहे फ़अना अंज़ुरु इलैहा मां सॼे जहान खे हीअं ॾिसां थो पंहिंजे तरीक़े ॾिसो लकीरूं नज़र अचनि थियूं जी हे चवंदा हेॾो मारणा आहिनि हेॾो 8199 नाला रब जा तव्हांखे वाहे हे लकीरूं आहिनि पंहिंजे हथ जे तरियुनि खे तव्हां ॾिसो था ख़ुदा जी इज़त जो कसम आहे ॿुधो मातली वारो तूं पंहिंजे हथ जे लकीरुनि खे ईअं नथो ॾिसी मुंहिंजो मुहम्मद मुस्तफ़ा सारी काइनात खे ईअं ॾिसी इहो मुंहिंजो अक़ीदो न आहे मुझी खुशफहमी ना है इमाम तबरानी रिवायत जो आने पियो अब्दुल्लाह बिन उमर राविया साईं फरमाता इन्नल्लाह अज़्ज़ व जल्ल कद रफ़अ लिय दुनिया अल्लाह दुनिया मुझे क्या ही खणी जामो ज़ाहिर कई फअना अंदुर इलैया मैं सच्चे जहान के ही ॾिसां थो इला मा हुवा काइनुन फिया इला यौमिल क़यामत जो कुछ थींदो मां हीअं ॾिसां थो क़यामत ताईं जो कुछ थींदो ही जलसो थियो न जो अल्लाह से साईं रिज़वान खे ख़ुशि करे घुमायो आहे जलसे में शरीक थियो आहे जी साईं मौलाना जान मोहम्मद मां सदको वञा साईं जे कदम कदम जो शुक्रगुज़ार आहियां हे उलमा मशाइख आया आहिनि तव्हां जलसे में पहुता आहियो ओरे परे खां ही जेका अॼु जलसो थियो आहे न मुस्तफ़ा करीम खे अॼु ख़बर हुई त ही जलसो थींदो फलाणा कहिड़ा आख़िर ताईं वेंदा कहिड़ा हथ में भॼी वेंदा
साईं फरमायो इला मा हुवा काइनुन फीहा इला यौमिल क़ियामा, क़यामत ताईं दुनिया में कायनात में जो कुछ थियण वारो आहे ऐसी ताईं जो पखी पाण में ही पर में मिलाए हलिया न क़यामत ताईं वो अल्लाह ताला मूंखे ॾेखारियो ॼाणायो त ही ॿ पखी हीअं गॾु जलसो पूरो थींदो वरी हिक ॿिए सां मिलंदव वापड़ा पाईंदव। इहा बि मदीने वारे खे ख़बर आहे त कहिड़ा कहिड़ा मिलंदा। साईं फरमायो कअन्नमा अंजुर इला कफ़ी हाज़िही, इहो सभु कुझु क़यामत ताईं जेको थियण वारो आहे जीअं हीअ तरी मां ॾिसां थो न, तरी जो नकीरूं जीअं ॾिसां थो, मां मोहम्मद करीम सॼी काइनात खे क़यामत ताईं जो कुझु थियण वारो आहे हीअ अक़ीदो पक्को, अक़ीदो पक्को मतां को मुल्लो। अता जे नबीअ खे ख़बर हुई त पोइ ज़ाल पंहिंजी ते इल्ज़ाम लॻो बीबी आयशा सिद्दीक़ा ते, इहा ख़बर कोन पियसि इल्ज़ाम एतिराज़। ऐं ख़ुदा जो कसम बुखारी शरीफ़ में आहे त हुज़ूर जन ई जॾहिं मुनाफ़िक़नि एतिराज़ कयो, इनकार कयो या इल्ज़ाम लॻायो न त हुज़ूर जन कसम खणी फरमाए त वल्लाहि मा अलिमतु अला अहली इल्ला खैरा, अल्लाह जो कसम आहे मुंहिंजी लॻ मुंहिंजी घरवारी ख़ैर खां सवाइ ॿियो कुझु बि न आहे। हुज़ूर जन ॾिठो पे अल्लाह इम्तिहान पे कयो त सचा कहिड़ा कूड़ा कहिड़ा, अक़ीदे सुठे अक़ीदे वारा कहिड़ा ऐं बद मज़हब बद अक़ीदा बेअदब कहिड़ा। इहो वाक़ियो रुॻे उन दौर जी आज़माइश न हुई, हिन दौर में बि मोमिननि मुनाफ़िक़नि जी आज़माइश इहो वाक़ियो थियणो आहे क़यामत ताईं। कहिड़ा मुस्तफ़ा जे शान खे मञनि था, हुज़ूर जे दीन खे इल्म खे मञनि था, कहिड़ा नथा मञनि सचे कूड़े जो इम्तिहान। असां ते मञण वारा कहिड़ा कहिड़ा मञण वारा, सुभान अल्लाह सुभान अल्लाह। हीअं मुंहिंजे आका नमाज़ पढ़ाई, मदीने वारे साईं नमाज़ पढ़ाई। हिकिड़ो माण्हू पोई सिफ़ में बीठो, पोई सिफ़ में पोई सिफ़ में हाणे साईं जन जो मुंहुं मुबारक अॻिते आहे, नमाज़ पढ़ाइनि पिया मुंहुं मुबारक अॻिते आहे, पोइ पोयूं हरकतड़ी पियो कयो। हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन नमाज़ जो सलाम वराए ऐं पोइ ते वराए माण्हू खे ॾिसी फरमायूं त हल तरोन क़िबलती हा हुना, तव्हां सम्झो त मुंहिंजो क़िबलो हिन पासे, मुंहिंजो मुंहुं हिन पासे आहे। वल्लाहि मा यख़्फा अलैया खुशूकुम वला रुकूकुम इन्नी लअराकुम मिन वराइ ज़हरी, अल्लाह जो कसम आहे जीअं अॻियों ॾिसां थो तीअं पुठियों ॾिसां थो, जीअं तव्हांजा रुकू सजदा झुकण निमण इहो त ॾिसां थो, पर दिल में छा अथव, दिल जी कैफ़ियत कहिड़ी अथव, दिल में छा था सोचो, माण्हू बदियूं नमाज़ में बीठायो, अंदर में वरी कहिड़ा ख़्याल अथव, इहा बि मूंखे ख़बर आहे। हाणे जमात वेठी आहे, मूंखे कहिड़ी ख़बर अथव तूं थी हुई, मूंखे कहिड़ी ख़बर सावल छा थो सोचे, सावल जे मन में छा आहे मूंखे ख़बर न। साईं फरमाइनि था त तव्हांजे दिल में छा आहे, तव्हांजे दिलनि खे बि मां मोहम्मद ॼाणा। उहा ॻाल्हि सम्झ में आई, पोइ छा मदीने वारो असां जहिड़ो, छा असां वांगुरु आहे, मुल्लो जेको
हदीस तो पढ़े ना चीज हदीस सच्ची आ तो के तर्जुमो करना है तो चे तू हल ये हदीस अब खड़ी है दिल पर सही तर्जुमो साईं फरमायो वल्लाह अल्लाह जो कसम मुझे आका तुम कसम न कर सके एतबार साईं फरमाया तो मत्ता निफागा मत्ता मुझे कसम से मुझे यकीन है कसम आई वाली खुदी के बदला दी दिया साईं कसम करने का फरमाया ने अल्लाह जो कसम मां अक्यों बिसा दो मां पुठियों बिसा मां ताजे वजूदन के बिसा दो ताजे दिलन के बिसा दो हां सुभान अल्लाह वरी बी हदीस ॿुधो ही हदीस है क़साइस कुबरा में ज़ुरक़ानी अल मवाहिब में नज़म तुरब न टिनी किताबन में रिवायत है कान नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यरा फि ज़ुल्मा कमा यरा फि दौ मदीने वालो साईं के ॾींहं जे उजाले में ॾिसंदो हुयो ये रात जी ऊंदाई में भी के रब सही फरमान था यरा फि ज़ुल्मा कमा यरा फि दौ ये रोशनी में दिसदा ये मदीने वाला साईं ऊंदे में भी वरी साईं फरमान था ये रिवायत है सही मुस्लिम में ये सभी पढ़ाईंदा तो नजर करना आले हदीस देवबंदी सभी में है सही मुस्लिम के उनमें रिवायत था साईं फरमाता इन्नल्लाह ज़ालियल अर्द फराइत मशारिकहा व मगारिबहा अल्लाह ताला जमीन के वेड़े लपेट के मुझे अग्या ये रखो मां ओभर बिसा को ओला बिसा के सुभान अल्लाह पर सही मुस्तफा खेत अल्लाह के तरफा यो पावर मिलियो जो साईं जन ये बयान भी थियो न त साईं जन उते शहीदन ते बिया पो उते जे मर उते जे शहीदन ते पहुता न सही बुखारी में हदीस आ त साईं जन फरमाते इन मौइदकुमुल हौद वल्लाह इन्नी ला अंजुर इलैहि मिन मकामी हादा मुझो हौज़े कौसर जे को जन्नत में आ न अल्लाह जो कसम आ मां हितो हौज़े कौसर के अखियुन सां ॾिसां चो जी मदीने वालो साईं हौज़े कौसर के इहो अक़ीदो थियो त या जन्नत अॼु बि आहे मौजूद आ इन त बाद में ठाहींदो हौज़े कौसर अॼु बि ठहियो पियो आहे मौजूद आ साईं जन बीठा मदीने में ॾिसन हौज़े कौसर के हाणे हिकदम असांजे मातरी खां तव्हां गूगल अर्थ कयो माप कयो त 2500 पौणा 3000 किलोमीटर थींदो मदीने जेको किरोड़े किलोमीटर हौज़ कौसर परे उन के मदीने वालो ॾिसे थो त हिन जलसे वारनि खे कंहिंजो ईमान आहे कंहिंजो अक़ीदो आहे साईं फरमान था मा मिन शैइन लम अकुन उरीदुहु इल्ला रायतु मिन मकामी हत्तल जन्नत वन नार सही बुखारी में मुवत्ता इमाम मालिक में
सही मुस्लिम में हदीस आ साईं फरमाए त को बि दुनिया जी अहिड़ी शइ न आहे जेका हितों बि मां नथी हुजे ऐसे कहीं जो जन्नत भी ॾिठम जहन्नम भी ॾिठम हाय हाय सरकारी द्वारा थकजी त न पिया आहियो साईं फरमायो त खसाइसुल कुबरा में इमाम सुयूती रिवायत कंदी आहे इन इल्मी बाद मौती का इल्मी फिल हया मुझे वफात का पोइ मुझो इल्म मुझी दीद मुझी बसारत मुझी बसीरत मुझो ॾिसण ईअं ई हूंदो जीअं हाणे ॾिसण जंगे मौत रही वीडियो के ज़माने में जंगे मौत हुजूर जन फरमायो त हींअर मौत जी जंग लगी है झंडो अब्दुल्ला बिन रवाह जे हथ में हाणे से हज़ारे किलोमीटर मदीने का परे जंग हले पई हुजूर ॾिसण पिया मैदान मौत साईं फरमायो त इहो अब्दुल्ला बिन रवाह शहीद थी वियो हाणे झंडो खयो जाफर तैयार साईं फरमाया जाफर तैयार शहीद थी वियो जाफर जो रूह उड़ाणो जन्नत में वियो सब्ज़ परिंदे जी सूरत में जन्नत में घुमी रहियो सोने हबीब फरमायो मां हितों जन्नत में ॾिसां थो जाफर जन्नत में सुभान अल्लाह छा मुझे आका जी दीद जो कलाम पर जेकॾहिं मुस्तफा के ते नज़र करे मदीने वालों के ते निगाहे करम करे खुदा जाने उन्हें जी बि अंदर वारी अख भी खुली सके थी अंदर वारो पावर भी मिली सके यो फैज़ दीद वारो कमाल ॾिसण वारो मदीने वारे साईं जो दीद वारो पावर रुगे हुजूर जो फैज़ संदन ज़ात ताईं मौजूद न आहे ॿियनि खे बि नज़र कयूं त उन्हनि खे बि सुभान अल्लाह जे वली कामिल जे उर्स में हज़रत महबूब इलाही जे उर्स में सुभान फैज़ान मुस्तफा निगाहे मुस्तफा जैसे निगाहे मुस्तफा पजी वने वो वली बने जैसे मदीने वारो साईं नजरे करम करे खुदा जाने उन जे अंदर वारी दीद अंदर वारो पावर अंदर वारो इल्म मदीने वारो साईं जो सल्लल्लाहु सल्लल्लाहु अलैहि या इमाम सुल्तानी जो फरमाए ला फर्क बैन मौती व हयाती फी मुशाहदती ले उम्मती मुस्तफा जो मुशाहिदो पंजी उम्मत के ॾिसण जीअं ज़ाहिरी ज़िंदगी में हुयो तीअं अॼु बि रोज़े अदर मां उम्मत के पर जेते दीद कने जेके फैज़ ॾिने उन खे बि मुस्तफा जे दीद जो फैज़ मिलंदो निगाह जो फैज़ मिलंदो उहे वली जेते नज़र कंदा आहिनि उन्हनि जा बि रंग मटाए हज़रत साईं क़िबला मुर्शिद करीम हिते मातरी जी मस्जिद गफ़ारी मस्जिद जो कब्रिस्तान वारी मस्जिद कब्रिस्तान जिते ब्रदर साईं शफीउल्लाह नमाज़ पढ़ाईंदा आहिनि इन मस्जिद जे अंदर साईं जन जुमे जी तकरीर करे साईं जन फरमाया है तई इन ज़बान से कुरान पढ़ी इन ज़बान से मदीने वाले साईं ते दुरूद पढ़ी भला नाला वठी वरी इन में चिल्म जो वठो साईं जन तकरीर पिया कनि जुमे जे ॾींहुं
साईं मुदा कानपुर में हितो वने कोडे कानपुर साईं ने तैयार किया एक मानू पूछस मुरीदो साईं जो काने तो नीचे कानपुर साईं ने दो जको मुझी अमानत थी 500 रुपया दे साईं ने दी हुन करी जो 250 रखी किसे में 250 के साईं ने दी साईं जन 250 वरता मुर्गी फरमाए जे बिरादरी की विरासत सुछड़ी करे बिरादरी जी विरासत भली करे ही दीद केड़ी ही पावर केड़ो ही निगाह मुस्तफा जो कमाल जेते लजपाल नबी नजर कंदो उन्हें के बे अंदर दी दीद अंदर जो कमाल अंदर जो पावर नहीं बाबा क्या कहेंगे बुधाइए जो सल्लल्लाहु मोहब्बत सल्लल्लाहु अलैहि या हज़रत साईं फरमाया तो हज थे साईं जिंदगी में हिकिड़ो ॿियो हज कयो हज ते मदीना मुनव्वरा में पहुतुस दिल में तांग हुई जे नबी जो घर ॾिठुम रोज़ो ॾिठुम मस्जिद ॾिठुम महराब ॾिठुम मिंबर ॾिठुम हाणे उहो आका ॾिसां फरमाया रात थी अख लगी ॾिसां तो गुंबद खदरा जे अॻियों बीठो है मवाज शरीफ ते ओचितो दर खुलियो ॾिसां तो सोनो हबीब पंहिंजे मज़ार अनवर हीअं खुली ऐं हुज़ूर ॿाहिर निकिरी हिकिड़ो तख़्त हुन तख़्त ते वेठा हीअं पियो ॾिसां त मुंहिंजे नबी जो मुखड़ो रोशन चेहरो ईअं पियो परे जीअं चोरी जो चंड चिमकंदो हसीन चेहरो ऐं लाल लब ईअं गुलनि में ओ जाने जाना जगने में तू जो सही जवाब ना है रोशन जे पर फरमाए तो मां सामने ते बीठो आहियां रुआ थी ॾाढो मां ईअं पियो चवां या रसूल अल्लाह मूंखे ख़ैरात ॾियो या रसूल अल्लाह मूंखे ख़ैरात ॾियो साईं करीम मूंखे मुर्की ऐं फरमायो त ॾींदो त अल्लाह मुखों छो था घुरो कहिड़ी हैसियत मुखों घुरो था कहिड़ी हैसियत मूं अर्ज़ कयो या रसूल अल्लाह अवां जी हदीस मूं ताईं पहुती आहे अवां फरमायो आहे त इन्नमा नकासिमुन वल्लाहु युती अल्लाह ॾींदो आहे मां मुहम्मद वंडींदो आहियां या रसूल अल्लाह अवां जी हदीस असांखे पहुती आहे असां समझो था अवां अल्लाह जा खज़ाना वंडण वारा आहियो तॾहिं तव्हांजो गुरू साईं मुर्गिया ऐं मुर्गी फरमायो की हदीस मुंहिंजी आहे बराबर ये चयो आहे फरमायो तव्हांखे हिसो मिलियो आहे अञा वधीक वेठा पोइ जेको मोहम्मद मीर वंड ॾिनो ही उहो रंगो आहे ही जेको मोहम्मदी मेला ही ज़िक्र ही तमारू ही बचारू ही फकीरन में मोहब्बतूं ही सभु मुझे दिल पर मदीने वाले जो फैज़ जेको हिन साहिब मज़ार के मिलियो वो वंड पे या रसूल अल्लाह यतीम यार तू या हबीब अल्लाह या
ॾाढी दिल में तड़प थी त मदीने वाले साईं खे ॾिसां और फरमाया दुरूद पढ़ंदे 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 अख लगी ख्वाब ॾिठो आहे उनजो मक़सद वारी ॻाल्हि तव्हांखे ॿुधायां फरमाया त हसीन चेहरो मुनव्वर चेहरे सोना हबीब बीठा पासे में हिकड़ो शख्स सफेद सुहारी नहीफ बदन मदीने वाले साईं जे करीब बीठो आहे हुजूर जे हथन में हिकड़ो कपड़ो हुजे पर कपड़ो ये काफ़ी जान तो फाटल हुजे साईं फरमाइनि पिया त केरु आहे जेको हिनखे सिफ़त हिनखे टोपो ॾींदो केरु आहे उहो जेको नहीफ बदन वारो साईं सां गॾु बीठो उन मूंॾे इशारो करे ऐं चयोसि हीउ जेको शख़्स आहे न तव्हांजो उम्मती इहो सेबो टोपो ॾियण जो ॾाढो कारीगर आहे ॾाढो सुठो सेबो ॾींदो वो मदीने वाले साईं वो कपड़ो मुझे हवाले कयो इसे तेसी अख खुली वई हाँ साईं जन रवाना थी विया पोइ हिकिड़ो माण्हू मूंखे पियो चवे त सुञातो इहे केरु हुया कि मूं साईं जन खे त सुञातो बाक़ी ॿिया ख़बर न आहे कि इहो ॿियो जेको इहो तव्हां नक्शबंदियुनि जो मुर्शिद अबू बकर सिद्दीक़ इहो कपड़ो दीन नबी सोने सरदार जो हुयो कि दीन की खिदमत दीन की नौकरी दीन की खिदमत चाकरी तव्हांखे मदीने वारे साईं ॾिनी आहे हीअ जेका तबलीग था कयो बेदीननि खे दीनदार बनाइण अल्लाह जो रस्तो ॾेखारण मुस्तफ़ा जी राह सुन्नत शरीयत ॾेखारण इहो तव्हांखे ड्यूटी मिली आहे मदीने वारे मीर तव्हांखे इहा पंहिंजी ड्यूटी अदा फरमाई तव्हांखे इहा नौकरी मदीने वारे जैसी जिंदगी ज़ाहिरी में हुआ तबलीग बंद न करे ड्यूटी मुझे मिली है मदीने वाले से ओ मिठा वो रंग वो फैज़ वो निगाहे मुस्तफ़ा है जेका अॼु हिन जमात खे में नज़र पिया ओ जनी जे मथां नबी जूं निगाहूं ओ जनी जे मथां नबी जूं निगाहूं उहे अॼु बि आबाद हिन खानकाहूं उहे खानकाहूं जनी जे मथां नबी जूं निगाहूं है जनी जे मथां नबी जूं निगाहूं मुझो हो तो हादी हयातुन नबिया मुझो हो तो हादी हयातुन नबिया उथे तो पढ़न था जे मोहब्बत मताऊं है मोहब्बत मताऊं जनी जे मताऊं नबी जूं निगाहूं ओ कयो अॼु करीम ने फज़लाबाद ते फेरो कयो अॼु करीम ने फज़लाबाद ते फेरो ॿुधण आया अॼु इश्क वारनि जूं आहूं ॿुधण आया अॼु इश्क वारनि जूं आहूं जनी जे मथां नबीअ जूं निगाहूं है जनी जे मथां नबीअ जूं निगाहूं जंहिंजो वाली वारिस धड़को न सॾिबो है जंहिंजो वाली वारिस धड़को न सॾिबो फ़क़ीरनि ग़रीबनि ओ फ़क़ीरनि ग़रीबनि ते उन जूं अताऊं अॼु बि अताऊं
सुरत तदे कर मुलाफत फज़ाऊं ये फैज़ मारूं फज़ाऊं जनी दे मथाऊं नबी अबियो निगाह जनी जे मथाऊं नबी अबियो निगाह खुदा जो पता के मदीने वाले दी निगाह निगाहे मुस्तफा गुरजे अने गुरजे जेते नजर कन उनके अर्शों छड़े छे सुभान अल्लाह जेते नजर कन न जाते उडल बेड़ा तारे छड़े जेते नजर कन उनके दीन दुनिया जो भलाई बता करे छे अच्छा फकीरो तवा के नबी दुनिया खपन जिनके खपन जो जोत वदे करे जे निगाहे नबूवत खपे त पहुंचो सल्लल्लाहु या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह अना मुसा सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम मदा सोना हबीब अज भी हयात नबी अज भी नजरे करम कन वेठा तू असा पंजे नबी खान निकल लायूं मुछा लायूं मदीने वाले साईं जी निगाह में आए पर नजरे मुस्तफा निगाहे करम रसूल जे खुरजे तपो तो के टेक मगन मौला जे अमल कयो तो इंशाअल्लाह जे अमल कयो तर्ज कया पीरी गालिया जे निगाहे मुस्तफा गुरजे त कसरत सा इंशाअल्लाह दुरूद वारो वेठो मातली हुजे पर मुस्तफा जी नजरे करम हुजे सुभान अल्लाह खुदा जाने दुरूद पढ़ण वारा मुझे लजपाल नबी जे पाक नजर में हुंदा हिते बि कब्र में भी क़यामत में सुभान अल्लाह हिकिड़ो वॾो ताजिर हो पैसे में कर्ज़ी थी वियो मुश्किल में पइजी वियो घर खां निकिरण छॾे ॾिनई परेशान जे आलम में कर्ज़ वॻोड़े विया पोइ हिकिड़े ॾींहं ते घर में वेठो हुजे त पुलिस चढ़ी आई बाबा तो ते फलाणे माण्हू जो 4000 दीनार कर्ज़ आहे हाणे उहो जेसीं न ॾींदे तोखे जेल में विझंदसि पकड़े पुलिस हिनखे वठी वई जज वटि पेश कयो काज़ी कोर्ट जो जज उनजो कर्ज़ आहे चई हा साईं आहे पर मां कर्ज़ी थी वियो आहियां थींदा त भरे ॾे चई या भरे ॾे या तोखे जेल में दर्द चईसि भला हिकिड़ी राति मूंखे मोहलत ॾियो बच्चनि खां मोकिलाणी करे पोइ जेका सज़ा ॾियो घर मोटी आयो रोए वेठो ज़ाल कुझु छो थी रोई चई रोआं थो सुभाणे जेल में पवंदुसि पुलिस जो वकील ॾिसी आयो आहियां चई घबराए न असीं निंदण कान रोए परेशान हो थे जेको निंदण न हुजे न असांजो धणी बि वेठो नंढा वॾा अचे दुरूद पढ़ण शुरू कयो राति ॾींहं जो इएं दुरूद में पढ़ंदे 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 ॿार सुम्ही पिया ज़ाल सुम्ही पई पर हिनखे निंड न पई अचे रोंदे रोंदे पोयों भाङो राति जो थियो मुंहुं मदीने जे करे दुरूद पढ़ंदे अचे तो या रसूल अल्लाह सुभाणे मूंखे जेल में विझंदा इएं रोंदे रोंदे सुतो अखि लॻी मदीने वारे जो दीदार निगाह करम
थी साईं फरमाया घबराए न बसरे जे जेको वज़ीर है ना अली बिन ईसा उन्हें वट वञ उन्हें के मोहम्मद जा सलाम चयो चई तो के 4000 दीनार ॾींदो जी कर्ज भर चई मुंहिंजी ॻाल्हि ते यकीन करे पर में निशानी ॾीस चई रोज़ मुझे 400 दुरूद पढ़ंदो ही अज रात थकल हुए 200 पढ़ी सुनी पे या निशानी लॻई मूंखे 4000 दीनार अली बिन ईसा वज़ीर वटि वियो चदा मां न्यापो खणी आयो चदा की न्यापो कि न्यापो आहे हसनैन जे नाना सां न्यापो मदीने वारे वीर जी अदब सां से को ॿुधाए त मुंहिंजे पुनल कहिड़ो न्यापो ॾिनो गोड़ा अदब जा भॼी वेठो ऐं पाऊं ॿधी चीज़ हाणे ॿुधा त मुंहिंजे पुनल छा न्यापो ॾिनो सॼी ॻाल्हि करे ॿुधाई चई तूं सचो ई तुंहिंजो ख़्वाब बि सचो आहे राति जेको वाक़ियो थियो 200 ऐं 400 वारो मुंहिंजे घर जे भातियुनि खे ख़बर तुंहिंजी निशानी बि पकी आहे पर हाणे हिकिड़ो भेरो वराए मूंखे न्यापो ॾे त मुंहिंजे पुनल कीअं कई भेरा न्यापो ॿुधे कि हाणे हर भेरे जा जुदा 4-4 हज़ार वे पैसा खणी सिधो कोर्ट में आयो कर्ज घुरण वारो बचे पहुतो हिन पैसा कढी ॾिना उन कर्ज घुरण वारो चयो कल अचे पियो मुंहिंजा बच्चा नंढड़ ते वेठा रात जे पेट में 4000 उन दौर में वॾी ॻाल्हि हुई हे किथों पैसा आणे चोरी कई दाड़ो कई पूरो कई किथों वरिते जज पुछुसि त भई तो पैसा किथों आंदा ग़रीब रोई इज़िता तुमके निंदड़ को समझी जेल में जो पिया न पर रात मुझे करीब नबी आयो मुझे आका जी नज़र करन सॼी ख़्वाब जी ॻाल्हि करे ॿुधाई जज आशिक़ रसूल हुयो जंहिंजे ख़्वाब में हुज़ूर खे ॾिठो त वाकई बि मदीने वारे मीर खे ॾिठो सो हाणे इहे तुंहिंजा पैसा मां थो करियां कर्ज घुरण वारे चयो त इहा ॻाल्हि आहे त मूं कर्ज बख़्शे छॾियो बेटा हिकिड़ी रात जो रोअण दुरूद पढ़ण सॼी ज़िंदगी जा ॾुख ॾोज पढ़बो दुरूद सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह जे निगाहे मुस्तफा खपे अल्लाह पहिरियों दुरूद कसरत सां पढ़ो इंशाअल्लाह कबूल कबूल हिकिड़ो ख़ासि दुरूद ॾसियां थो जेको हाणे किताब छपियो आहे मायूसी इन किताब मायूसी जे 198 सुफ़े ते लिखियल अथव दुरूद इख़लास पढ़ण पाणी थी वेंदा जबल झुरी पवंदा न थियणा कम थी पवंदा सम्झो था इन दुरूद जी तव्हांखे इजाज़त ॾियां उनमें 40-45 उन जा तरीक़ा लिखियल आहिनि कहिड़े मक़सद जे लाइ कीअं पढ़जे हर मक़सद जे लाइ वॾी ॻाल्हि इहा आहे त जेकॾहिं इहो दुरूद पढ़ंदव तव्हांखे विलायत जो दर्जो मिलंदो इहो दुरूद इस्म आज़म जहिड़ो शान रखे थो ऐं जेकॾहिं निगाहे मुस्तफ़ा घुरो था त ॿियो कमु इहो कयो जो मदीने वारे जे सुन्नत ते अमल ख़बर पए त इहा आका जी सुन्नत आहे उन सुन्नत ते जेतिरो तव्हां सुन्नतुनि ते अमल कंदव ओतिरो तव्हां मदीने वारे मीर खे वेझा थींदव ओतिरो साईं जी नज़र करम तव्हांजे मथां थींदी अल्लाह जेतिरो तव्हां में सुन्नत जी ताबेदारी हूंदी ओतिरो मदीने वारे मीर जे निगाहे शफ़क़त तव्हांजे मथां ॿुधो
साईं जी सुन्नत आत बस को उज़्रबानो या सुस्ती गिफलत न कयो उन सुन्नत ते चाहिए ॻाल्हि तव्हांखे क़बूल आहे ऐं टी ॻाल्हि जेकॾहिं मदीने वारे साईं जी तव्हां निगाह चाहियो था त पोइ अल्लाह वारनि जी सोबत न सालिहनि जी संगत न जिते भी तव्हांजो अक़ीदो हुजे ज़रूरी न आहे त फज़लाबाद अचो ज़रूरी न आहे त को हिन दरगाह ते अचो खोड़ अल्लाह जे वलीअ जा आस्थाना खुलिया अथनि जिते तव्हांजो अक़ीदो एतिक़ाद मुहबत हुजे उन वलीअ में उन अल्लाह वारे जी सोबत में वञो उन वलीअ जी संगत में वलीअनि जी कुर्बत मुस्तफ़ा जी कुर्बत जुनैद बगदादी रहमतुल्लाह अलैहि वटि हिकिड़ो माण्हू ईंदो घणो साईं जी सोबत में ईंदो वरी अचण वञण छॾे पियो घणे ॾींहंनि खां पोइ आयो साईं फरमाया त पुटु काॾे घुरी थी चईसि मूं हिकिड़ो यार कयो हुन यार सां दोस्त ॾेता मां यार केरु थी हा यार केरु मुंहिंजो यार ॾिसंदो साईं फरमाया वाह ॾेखार कि सुभाणे वठी ईंदुसि उहो संगती हुजो वठी वियासीं हे यार हिन जी यारी में मां तव्हां ॾे अची न सघियुसि साईं फरमाया त तो पंहिंजो यार ॾेखारियो भला मुंहिंजो यार ॾिसी जिसी तव्हांजो बि यार आहे छा पर हा मुंहिंजो बि यार आहे ॾिसंदे मुंहिंजो यार किसी ॾेखारियो साईं मथो ईअं कपिड़ो विझी तवज्जो कयो मदीने वारे जो दीदार सोने नबी जी ज़ियारत साईं फरमाइश त हाणे तूं फ़ैसिलो कर त यार तुंहिंजो भलो या मुंहिंजो पुनलो कयो घर बि पिठोड़ी पुनलो लुटियो ज़ेवर ज़रड़ी भेनर किया विसारे माया अदियों एड़ो बरुड़ी भेनर किया विसारे माया ओ पुनल मुझो आए पदरो पुनल मुझो ओ पुनल उन दरबार में पहुंचा हजरत पीर मिठा सिंह जी हिकिड़ी मुरीद आई पीर मिठा सिंह जे मजलिस में सोबत में ईंदी हुई आज तकरीर ॿुधंदी ॿाराणी जी औरत खीर मिलोड़ींदी मेवूं ॿियूं पॼूं हुयनि पोइ थींदो न ॿाराणी में औरतूं खीर वठणु लस्सी वठण मक्खण वठण ईंदियूं आहिनि सो पाणे वारी हिकिड़ी औरत उहा हिन खां रोज़ लस्सी वठी ईंदी सो उहा आई हीअ वठी खीर विनोड़े त चया न ॿ टे ॾींहं कोन हुई त पोइ रोज़ लस्सी वठंदी आहियां ॿुधण सां मानी में लस्सी सां खाईंदा आहियूं हा ॿ टे ॾींहं कोन हुई चई त मां वई हुअसि रहमतपुर शरीफ़ पंहिंजे मुर्शिद यारी जो जलसो ओॾे वई हुअसि तॾहिं खीर तोखे लस्सी न मिली यदि तूं पंहिंजे मुर्शिद ॾे वई की हा मुंहिंजो मुर्शिद लाकाणी विया ओॾे वई हुअसि अधी मुर्शिद वटि छा मिलियो अथई मां ईअं करे सघां अधी मुर्शिद वटि छा मिलियो अथई की अधी मुर्शिद वटि फैज़ मिलियो आहे फैज़ मिलियो आहे भला उहो फैज़ जेको तोखे मिलियो आहे उन खां ज़रूरत को मूंखे ॾींदी उहो फैज़ जेको मुर्शिद खां तूं वठी वई यानी ॿ टे ॾींहं कोन हुई लस्सी बज़ार कोन मिली जेको मुर्शिद खां फैज़ वठी आई
कहीं जिहादी गंज तुझे मुर्शिद जो खोड़ में अब माई ही थी करे जो पंजो रो उन्हें फकीर ने पंजे मथों में तो उन्हें औरत के चई नसी घुरण वाली के चई त तू पंजो रो पंजे मथे विच पंजे मथे ते रो जी मुराद को कराई पो माई वठी थी चवे अल्लाह पंजे मुर्शिद जो तसव्वुर करे ये ज़र्फ है अल्लाह तो वो माई जेका खीर घुरण के बचत थी वो पतके पे लेटे जज्बो थी अल्लाह अल्लाह सुभान की छाती भी माई पंजो जज्बे में जी वई घणी देर का को होश आयसि त मानो कुछ ज़मान भी छाती भी हो चीन मल ही मथे ते रो विझी इन ज़र्फ अल्लाह त ॾिसां थी त हिकिड़ो अच्छी सुहारी सां कुल्ले ते पटको बदल तस्वीर मिठा जा ओञाण ॾिने जे उहो बुज़ुर्ग मुंहिंजे साम्हूं अची वियो मूंखे अलाए छा थी वियो अल्लाह अल्लाह करे जा अल्लाह वारनि जो फैज़ अल्लाह जे दोस्तनि जो फैज़ इहा निगाहे मुस्तफ़ा आहे जेका अल्लाह वारनि वटि मिलंदी आहे जेकॾहिं तव्हीं चाहियो था त अल्लाह जे हबीब जो तव्हांखे फैज़ मिले रूहानियत मिले बातिन जी का नेमत नसीब थिए त पोइ टी ॻाल्हि इहा आहे कामिल मुर्शिद जी सोबत न छॾिजे दर न छॾिजे हीअ जेका दरबार शरीफ आहे निगाहे मुस्तफ़ा जो परतबो हिन दरगाह ते ही फैज़ ऐं फज़ल जो मरकज़ आहे ही मोहब्बत ऐं मारिफत जो माग आहे हिते ज़िक्र बि आहे फ़िक्र बि आहे इल्म बि आहे हिल्म बि आहे क़ुर्ब बि आहे अदब बि आहे हुज़ूर बि आहे निगाहे करम बि आहे ही दुआ जो दर आहे दवा जो बि दर आहे ही आस्थानो पाक हिते महफ़िलूं बि आहिनि मंज़िलूं बि आहिनि हिते काफ़िला बि आहिनि क़ुलूब बि आहिनि हिते ज़ाहिर जो इल्म भी आहे बातिन जी रोशनी ऐं मारिफत भी आहे क़ुरान जो नूर भी आहे नात जो सुरूर भी आहे हिते विलायत जा राज़ भी आहिनि हिदायत जा राज़ भी आहिनि हिते दिलयुनि जा दीदार भी आहिनि रूह जा सुरूर सुभान अल्लाह मिठा जेकॾहिं तव्हांजी निस्बत जुड़ियल हूंदी अक़ीदत मोहब्बत क़ाइम हूंदी इंशाअल्लाह ताला अल्लाह तव्हांखे मुहम्मदी नज़रे करम सां तव्हांजे सीननि खे मुनवर कंदो अल्लाह करीम जल शान शाल असांखे इन्हनि टिनी ॻाल्हियुनि जे मथां अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए ऐं उथंदो केर बि न ॿ टे ॻाल्हियूं तव्हांखे अर्ज़ु करणियूं आहिनि पहिरीं ॻाल्हि इहा त कुझु बयान रहिजी विया वक़्त जी क़िल्लत जे करे इंशाअल्लाह सुबुह जो मजलिस थींदी सुबुह जो मोहब्बत जूं ॻाल्हियूं थींदियूं ज़िक्र जी तलक़ीन थींदी ऐं मुर्शिदनि जे पंहिंजो ईसाल सवाब जी दुआ थींदी इज्तिमाई दुआ जेका थींदी सुबुह जो थींदी उन दुआ में तव्हां ज़रूरु शरीक थींदव ऐं हिन मजलिस जे इख़्तिताम ते दिस्तार बंदी थींदी हिन मदरसे में हिन आस्थाने ते जेको मदरसो आहे उन में जा घणा 7 आलिम पैदा थिया आहिनि उन्हनि जी दिस्तार बंदी थींदी इहो रूहानी मंज़र वेही ॾिसो जो न ॿियो अर्ज़ु इहा त हीअ किताब तव्हांजे लाइ लिखिया आहे हीअ किताब आहे वाहिद जी वाखाण अल्लाह जी ज़ात खे कीअं मञिजे अल्लाह जी तौहीद अल्लाह जी ज़ात जा अॼुकल्ह घणा मुनकिर थी विया आहिनि अल्लाह जी वहदानियत खे नथा मञनि के कम्यूनिस्ट थी विया आहिनि अक़ली ऐं शरई दलीलनि सां अल्लाह ताला जी वहदानियत बयान थी आहे इहो किताब हर घर जी ज़ीनत आहे ऐं ॿियो किताब आहे न्याणियुनि लाइ न्याय हीउ ख़ासि औरतुनि जे लाइ लिखियो वियो आहे औरतूं न्याणियूं मुबल्लिगा घर की ज़रूरत आहे ज़नाना मसाइल मर्द जा औरत ते हक़ कहिड़ा आहिनि औरत जा मर्द ते हक़ कहिड़ा आहिनि इहो किताब हर घर जी ज़रूरत आहे हीअ किताब आहे रूहुल कलाम
किताब शायरी है इनमें ताकि इश्क मुस्तफा जो परतबो मिलंदो ही किताब है इंतकाम अजकल हर को कागल वेठो आहे इन को कलांदो वठा इन को बेर वठा लड़ाई झगड़ा ही किताब तो पढ़ंदो ताजी सोच बदलजी सुभान अल्लाह ही किताब है ज़मीर जा जंग ये डायरी है 2024 की ये किताब ता जरा लिखया है ता भी वठना है ता के पढ़ना है अल्लाह करीम जल शान सा सबनी के अमल की तौफीक नसीब फरमाइंदो कमा अलैया इल्लल बला आखिर में थींदी पेरी दिस्तार बंदी थींदी ता वेठा हूंदो दुआ गुरी पोत उठा छोड़ दे बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अब आप मुतवज्जो तो सभी बैठा हो के अब चुरे नहीं दिस्तार बंदी शुरू थींदी मुझे मुर्शिदन करीमन जो फैज़ बरकत इल्म वारो इदारो है जंहिंमें 7 आलिम सगोरा